दादा आज मैच ॾिठी हुई? मैच ॾिठी हुई? अॼु अफगानिस्तान ऐं अफ्रीका जी छा त मैच थी हुई। बाक़ाइदे सां माना 2 सुपर ओवर थिया हुआ, वॾी मैच थी हुई। तोखे पैसा मिला कुछ? न पैसा छाजा, मैच थी हुई न, भली मैच थी हुई। बस तोखे छा मिलियो? तो मैच मैच अॼु हाणे आयरलैंड ऐं ऑस्ट्रेलिया जी मैच आहे थोरी देर में। दोको दो लगे ये मोटे निकाल ले कदो करना T20 वर्ल्ड कप हले पियो। टी जा रही साजी टी तू माना अलाही कहिड़ी सोचे माण्हू ही। अॼु राति जो 6:30 बजे वेस्ट इंडीज ऐं इंग्लैंड जी मैच आहे। अरे न कर मूंसां ॻाल्हि ये न कर अॼु मैच भली थी। अच्छा करे बिठा दो आऊं वञा मैच ॾिसण। मैं तो मोतरा खाईंदा अटे जो तो कर घराघरी काठी जी भरिया त कुछ गुज़ारो करियो तो मैच छो ॾिसां। मैच अॼु भली थींदी। अरे आओ इन घड़ी यही तो बूथ मथे बहरहाल आऊं वञा मैच ॾिसण। न न मार कर कम कर वञी मैच तो ॾिसां वादे ये कम ही वादो हूंदो असीं जो पंहिंजो सोच मथे जंहिं लॻा त हिन खे चांहि खपे रेठ खपे इन घड़ी अॼु धुक पोइ ठहंदा पोइ काथे न इज़त खो वेंदे गॾो भरे न घड़ी लाइ जी पाऊं।